من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأما بنعمة ربك فحدث صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين वाजिब एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन व नाज़रीन खुसूसन जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मरकज़े जुलूस जा रूह रवां साईं हाफिज कारी अब्दुल रहमान मानोठो कादरी दामत बरकातुहुल आलिया मरकजी जुलूस जे इन इख्तितामी महफिल में जेका हर साल नाज़बाग मस्जिद के अंदर मुनक़िद थींदी आहे ऐं कुछ सालनि खां मुंहिंजी हाज़िरी भी अल्हम्दुलिल्लाह थींदी आहे। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो अमाई असां जुलूसन जो एहतमाम कयूं था मीलाद शरीफ जे महफिलन जो भी इंतजाम कयूं था ऐं पोइ वरी कुछ माण्हू अजायो बाबेला कंदा आहिनि अजीबो गरीब सवालो एतराज़ जो हिकिड़ो अणखुट सिलसिलो शुरू थी वेंदो आहे
अजो की हिन महफ़िल में हिन जुलूस के इख्तितामी हिन मजलिस के अंदर महफ़िल के अंदर आवाज़े साम्हूं उहे सवाल दोहराया थो जेके दुनिया सुन्नीअ जे तमाम वॾे इमाम आला हज़रत मुजद्दिदीन मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमहुल्लाह फतावा रज़विया के अंदर उन्हनि माण्हुनि जे मथां उथारिया जेके मीलाद जा मुनकिर आहिनि, महफ़िल मीलाद जा इनकारी आहिनि, अहले सुन्नत व जमात ते सवाल उथारे माण्हुनि खे परेशान कंदा आहिनि। अवां के उहे सवाल जेके आला हज़रत उन्हनि ते उथारिया हुआ उहे ॿुधायां थो। सवाल 5 आहिनि, पंहिंजा सवाल थींदा पूरा, मुंहिंजी तकरीर थींदी पूरी। कुछ ॾींहंनि खां तबियत सही कान आई, वरी अॼु मुसलसल जुलूस में हजासूं सही, उनजे करे तबियत बिल्कुलु मुतासिर आहे। ताहम ये 5 सवाल अवां जे साम्हूं बयान कया थो जेके हकीकत में आला हज़रत हुननि खां पुछा आहिनि जेके हुजूर जे मीलाद जा इनकार कया। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां अहले सुन्नत व जमात वारा इश्क़ ऐं मोहब्बत सां मीलाद पाक जूं महफ़िलों मुनाक़िद कंदा आहियूं ऐं मुखालिफ़ जेतिरो ज़ोर सां मना करण जी कोशिश कंदा आहिनि, अहले सुन्नत वारा वरी ओतिरो ज़ोर सां मदीने वारे जे मीलाद जो महफ़िल क़ाइम। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह पहिरियों जेको उन्हनि ते एतराज़ उन्हनि खां कयो आहे, उन्हनि ते उथारियो, उन्हनि खां सवाल कयो आहे जेके हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद मल्हाइण ते एतराज़ कनि था, मजलिस मौलूद ते एतराज़ कनि था, महफ़िल मीलाद ते सवाल उथारनि था। आला हज़रत उन्हनि खां सवाल पुछनि कीअं मोहब्बत सां मूंसां गॾु दुरूद शरीफ़ पढ़ो, मार्ज़ कयां तो वरी आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह सब खां पहिरियां उन्हनि खां सवाल कनि था तो कुरान करीम में अल्लाह ताला इरशाद फरमायो व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। पंहिंजे रब जे नेमत जे मथां जॾहिं अल्लाह जी नेमत थे तो खुदा जे नेमत थे खूब उन जो चर्चो कयो, खूब उनके बयान कयो,
आला हजरत रहमतुल्लाह अलैह फरमाए तो अल्लाह जो हुक्म त मुझी नेमत थे त तव्हां उन मुझे नेमत के बयान कंदा कयो। बड़े आवाज़ से भाई सुभान मुझे नेमत के रब तो चवे बयान कयो। दुनिया में अल्लाह जो कई नेमतूं आहिनि उन्हनि नेमतूं जी तव्हां हिकु लिस्ट ठाहियो तो फलानी बि अल्लाह जी नेमत फलानी बि नेमत माल अल्लाह ॾिनो नेमत पुट अल्लाह ॾिना नेमत मिल्कियतूं अल्लाह ॾिनियूं नेमत अल्लाह असांखे नमाज़ी बणायो नेमत रोज़े रखण जी तौफ़ीक़ ॾिनी अल्लाह जी नेमत क़ुरान पढ़ण जी अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी अल्लाह जी नेमत बेशुमार अल्लाह जो दुनिया के अंदर तमाम असांजे मथां नेमतूं आहिनि जो इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा अल्लाह जे नेमतुनि खे गणण शुरू करे कयो त गणे कोन सघंदो अंग पूरा थी वेंदा तादाद गिणण वारो पूरो थी वेंदो पर अल्लाह जो नेमतूं ख़त्म कोन थींदियूं। उहे नेमतूं जेके असांजे ज़ाहिर सां ताल्लुक़ रखनि थियूं ॿियूं अल्लाह जो उहे नेमतूं आहिनि जेके असांजे बातिन सां ताल्लुक़ रखनि थियूं। ॼमण खां वठी मरण ताईं हर घड़ीअ में हर वक़्त में हर आन में साथ में कई अल्लाह सां ते नेमतूं फरमाए थो वजूद जी अल्लाह नेमत ॾिनी उन खां वठी जन्नत में दाख़िला ताईं हाणे जेतिरूं बि अल्लाह जूं नेमतूं अथई जेके बि तुंहिंजे इल्म में आहिनि जिनखे बि तूं ॼाणी थो उन्हनि खे उन्हनि जी लिस्ट हिकिड़ी ठाहे फलाणी नेमत आहे फलाणो अल्लाह जो इनाम फलाणो अल्लाह जो इनाम आहे उहा लिस्ट जॾहिं तूं ठाहींदे आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे सवाल जो मतलब इहो आहे त तूं ॿुधाए त मदीने वारे खे लिस्ट में कहिड़े नंबर ते रखंदे। यानी कमजोरी में मूंखे मछरायो न खबर अथव दवाऊं सिकंदरी हुर्फ फकीर आहियां मुझे तबियत जो हाल कहिड़ो थियो पर तव्हांखे त सवलो करे वेंदुसि न राजा ॻाल्हाए नेमत अल्लाह जे लिस्टुनि जी ठाह उन मुला खे वहाबे खे वठी विया वे उद्योगपति जेको मीलाद जो मुनकिराद खे चयो वे हिन लिस्ट ठाह ख़ुदा जूं नेमतूं ॿुधाए कहिड़ियूं अथई वो असांखे ॿुधाए त नबी साईं खे कहिड़े नंबर ते रखंदे। सुभान अल्लाह समझो था तो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह तो लंगर खाने लाने से जाम त्याग कयो हो खाईंदा आला जो फरमाए तो अल्लाह ताला फरमाए मुझे नेमत के बयान कयो। इमाम अहमद रज़ा फरमाए तो मां वहाबिन खां दो पुछां वहाबिन खां तो सुभान अल्लाह ते तो वहाबिन के तो चवां सबूत खणी अचो कुरान मां सबूत आणियो हुजूर जी हदीस मां सबूत आणियो कहिड़ी ॻाल्हि ते सवाल इहा त मुस्तफा जी आमद रसूलुल्लाह जो मीलाद मदीने वारे जी विलादत हुजूर जे मीलाद जी महफिल अल्लाह जी नेमत आहे या न जेकॾहिं तूं नेमत न समझी थो त दलील दे कुरान मां हदीस मां दलील दे ओ अज मां अहमद रज़ा तोखे इनाम ॾींदुसि अगर तूं सबूत सां ॻाल्हि साबित करे ॾेखारियई त मुस्तफा जो मीलाद हुजूर जी महफिल जी मीलाद जी महफिल हुजूर जी आमद अल्लाह जी नेमत नाहे हलिया त मां तोखे साबित कर त इनाम ॾियां पर मरी वेंदो मुल्ला साबित कोन करे सघंदो छो त काइनात में जेके बि नेमतूं आहिनि बल्कि जो नेमत जेका मिलंदी आहे उहो जंहिंखे मिलंदी आहे मुस्तफा जे वसीले सां ई मिलंदी आहे। अगर दुनिया जी का बि शइ खणी आहे तूं जो मुस्तफा जे दामन सां लॻल नाहे उहा
उहा नेमत थींदी कान उहा ज़हमत हूंदई जेका हुजूर जे दामन रहमत में नाहे छो त नेमत उहा ई ईंदी आहे जेका मदीने वारे जे चादर आशिकन खाना पूछो फरमाइन का लाभ रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे सुभान अल्लाह लाभ रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला बटती है मुल्ला पंहिंजे घर में लिस्ट ठाहे जा पोइ मुस्तफ़ा जे मीलाद खे आमद खे विलादत खे मजलिस मौलूद खे महफ़िल मीलाद खे कहिड़े नंबर ते रखंदे ज़ाहिरा सभिनी नेमतुनि खां पहिरें नंबर ते मुस्तफ़ा जो मीलाद सुभान अल्लाह जे न सबूत सां साबित करे ॾेखार त मीलाद नेमत न आहे जे न साबित करे सघी त पोइ मञणो पवंदी मलाए न मलाए वञी धूड़ पाए पर इनकार न कर रसूलुल्लाह जो मीलाद सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पहिरियों सवाल आला हज़रत जो ॿियो सवाल ॿुधो इमाम अहमद रज़ा फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो अल्लाह कुरान में फरमायो आहे वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह ऐ मुंहिंजा हबीब उन्हनि खे अल्लाह जा दिहाड़ा यादि कराए अल्लाह जा दिहाड़ा जन ते अल्लाह जी नेमत थी आमला खे विहारे हाणे लिस्ट हिकिड़ी छा आहे केड़ा केड़ा उहे ॾींहं अथई जंहिंमें अल्लाह जी नेमत थी आहे चवंदे पुट ॼाओ आहे नेमत आहे माल मिलियो नेमत आहे मुआरो पुट पग ॿधई आलम थियो नेमत आहे हाफ़िज़ थियो नेमत आहे घर में क़ुरान जी तिलावत थिए थी नेमत आहे इहे अल्लाह जा दिहाड़ा आहिनि जेकॾहिं अल्लाह जा दिहाड़ा ॿिया थी सघनि था आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मां थो उन मुला खां पुछां वहाबीअ खां आला हज़रत फरमाए थो वहाबीअ खां सवाल थो कयां मूंखे दलील ॾे सबूत ॾे त मुस्तफ़ा जे मीलाद जो ॾींहुं अय्यामुल्लाह में दाख़िल आहे या न सुभान अल्लाह ये ना जो ठलो मुला घरा कावड़ जे माई जे ज़मानी पिंडी दे कर बाहर निकली सादे एतराज करे मीलाद कोने सुनियो किथे आ मीलाद आलाद फरमाए तो सबूत दे मुखे सबूत साबित कर तो हुजूर जो मीलाद रसूलुल्लाह जी आमद मदीने वाले जे मीलाद जी महफिल अय्यामुल्लाह में आहे या न अब कुरान पढ़ूं तो खबर पवे न कुरान जो मिजाज तबीयत अजीब है जो सुभान अल्लाह वरी आवाज सुभान अल्लाह या तो अल्लाह जो कुरान सफा के भी फरमाए तो मुझी निशानी आ तो मरवे के भी अल्लाह फरमायो मुझी निशानी आ इन सफा वल मरवता मिन शआइरिल्लाह अल्लाह फरमाए तो सफा भी मरव जी निशानी तो मरवो भी मुझी निशानी सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो वमन युअज़्ज़िम शाइरल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब जेको अल्लाह जे शाइर माना निशाननि जी ताज़ीम कंदो या उन जे क़ल्ब जे तक़वा जी निशानी आहे ईमान जी निशानी आहे जेको सफ़ा जी ताज़ीम करे पत्थरा जबला उन जे लाला फरमाए तो मुझी निशानी जेको सफ़ा पत्थर जी ताज़ीम करे अल्लाह फरमाए तो तुझे ईमान जी निशानी आ जेको मरवे जबल जी ताज़ीम करे अल्लाह फरमाए तो इया में ईमान जी निशानी थई अकुल जा अंधो उम्मत के कदे था वठी वणो सफा शाइरुल्लाह में आ मरवो भी शाइरुल्लाह में आ सफा जबल जी
ताज़ीम ईमान जी निशानी मरवे जबल जी ताज़ीम बेल ईमान जी निशानी आ तो पोइ मदीने वारे जे जमण वारे ॾींहं जी ताज़ीम ईमान जी निशानी कीअं न थींदी। सुभान अल्लाह। वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ने फरमायो तो मूंखे साबित करे ॾे, सबूत मूंखे ॾे, कुरान जो सबूत पेश कर, हदीस जो सबूत पेश कर। त मदीने वारे जो मीलाद हुजूर जे विलादत जो ॾिहाड़ो अय्यामुल्लाह में न आहे, उन अल्लाह जे ॾींहंनि में न आहे, या जन ॾींहंनि जी ताज़ीम करणी हूंदी आहे, उन्हनि ॾींहंनि में मुस्तफ़ा जे मीलाद जो ॾींहुं नथो अचे। वहाबी साबित करे ॾेखारे। आला हज़रत खे अची 100 साल गुज़रिया, अञा कंहिं वहाबीअ में ताक़त ई न आहे जो आला हज़रत जो सवाल वेठा। सुभान अल्लाह। जब जॾहिं साबित न करे सघी त पोइ मञणो पवंदी त मुस्तफ़ा जो मीलाद अय्यामुल्लाह में था जंहिंजे लाइ अल्लाह फरमाए मक़बूल खे अल्लाह जा ॾिहाड़ा यादगार। बस सवाल टे सवाल जे तरफ़ तो इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो, अल्लाह ताला कुरान में फरमायो कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। सुभान अल्लाह। तू फरमाए अल्लाह जो फज़ल ऐं रहमत थे तो खुशीअ जो इज़हार कर। इमाम अहमद रज़ा वहाबिन खां सवाल थो करे, मूंखे सबूत जो सबूत। असांखे चवंदा सबूत ॾेखारियो, हीअं खपे। मुला असां खां थो पुछी, हाणे असांखे बि ईअं सबूत खपे जे तूं थो चवे। ॾेखार असांखे सबूत। इमाम अहमद रज़ा फरमाए थो त मुस्तफ़ा जो मीलाद अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह जी रहमत आहे या नाहे। जे नाहे त साबित कर। माण्हू खे चओ अल्लाह जो फज़ल आहे माज़अल्लाह, हू चवे वहाबी। हाणे साबित कर हिनखे, सबूत ॾे। हुजूर जो मीलाद अल्लाह जो फज़ल नाहे, हुजूर जो अचण अल्लाह जी रहमत नाहे। या मीलाद जा जुलूस, मीलाद जो महफ़िलूं, मौलूद जो मजलिसूं जेकॾहिं अल्लाह जो फज़ल नाहिनि, अल्लाह जी रहमत नाहिनि, न हुजण जो मुला को सबूत ॾे। इमाम अहमद सरदार फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो, मां उन्हनि खां सवाल थो कयां, सबूत ॾियो त हुजूर जो अचण अल्लाह जो फज़ल रहमत नाहे, पर मुल्ला साबित कोन करे सघंदो, माना न हुजण साबित कोन कंदो त को हुजूर जो मीलाद फज़ल नाहे, रहमत नाहे, को बि दलील पेश नथो करे सघे। अहिड़ी ॻाल्हि कंदो त ईमान में हलियो वेंदुसि। इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, जॾहिं न हुजण जो को बि सबूत कोन थई त पोइ मञणो पवंदी त मदीने वारे जो मीलाद हुजूर जे विलादत जे खुशीअ में महफ़िल जो इनेकाद करण अल्लाह जो फज़ल भी आ त अल्लाह जी रहमत भी आ। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दादा दुरूद पढ़ो सल्लल्लाहु सवाल इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह उठारियो। पाण फरमाइनि था वहाबिन खां मां पुछां थो सवाल ही आहे। कुरान में अल्लाह ताला फरमायो मा आताकुम
الرسول فخذوه وما نهاكم عنه فانتهوا अल्लाह कुरान में फरमायो तमो जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तमा के दे हुजूर का वठो जंका हुजूर मना फरमाए उन का रुक जी वञो सुभान अल्लाह हज़रत फरमाए तो मां तवा का सवाल तो कया मुके सबूत जो कड़ो तक कुरान में अल्लाह मदीने बारे जे मीलाद मल्हाइण खां मना कई हुजे हवाए ने यारे जो सुभान अल्लाह हज़रत फरमाए तो मां वहां बिन का सवाल तो कया जेके जो ना मीलाद जी महफिल न मल्हायो मीलादी महफिल न कयो जश्न न मल्हायो अल्लाह फरमाए तो मां उन खां सवाल तो कया चा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जे जश्न मल्हाइण खां महफिल मुनक़िद करण खां कुरान में मना थियल हुजे छो त अल्लाह कुरान में फरमायो नबी जेको ॾे सो नबीअ खां वठो जंहिंखां मना फरमाए उन खां रुकजी वञो साबित करे ॾेखारियो अल्लाह कुरान में मना कई हुजे त मदीने वारे जो मीलाद न कयो या साबित करे ॾेखारियो हदीस में मना आयल हुजे त नबी करीम अलैहिस्सलाम जो मीलाद न कयो सबूत जो वहाबियो सबूत जो मुआ अहमद रज़ा खे सबूत अगर ॾिनो त तव्हांखे नाम ॾींदुसि जेकॾहिं सबूत न पेश करे सघियो आहे कोन त ॾींदो किथां क़ुरान मां मना जो दलील ॾेखारियो हदीस मां मना जो दलील ॾेखारियो नबी करीम मना फरमाई हुजे या अल्लाह मना फरमाई हुजे अल्लाह हज़रत फरमाए तो मां सवाल जे दायरे खे वधायां थो जे क़ुरान में दलील नथो मिलेव हदीस में मना जो दलील ॾेखारियो हदीस में दलील को नथो मिलेव सहाबा जे कौल मां साबित कयो हिकु सहाबी हुजूर जे जो हिकिड़ो को फरमान आणियो जो कंहिं बि सहाबी मना कई हुजे त मुस्तफ़ा जो मीलाद न मल्हायो अगर सहाबा जे कौल जे रोशनीअ में दलील न ॾेई सघो ताबईन जो को कौल पेश कयो अगर ताबईन जो कौल तव्हां वटि मौजूद न आहे चइनि इमामनि मां कंहिं हिकिड़े इमाम जो दलील कौल पेश कयो इमाम आज़म अबू हनीफा जो इमाम मालिक जो इमाम अहमद बिन हंबल जो या इमाम शाफ़ी जो कौल पेश कयो चइनि इमामनि मां कंहिं हिकिड़े इमाम जो कौल ॾेखारियो पर उन मां बि मना जो दलील न ॾेखारे सघो त पोइ हदीस जा छह मोतबर किताब आहिनि हदीस जा वॾा इमाम आहिनि उन्हनि जो कौल या उन्हनि जे किताबनि मां का हिकु रिवायत पेश कयो जंहिंमें मना आयल हुजे त मुस्तफ़ा जो मीलाद न मल्हायो मीलाद जी महफ़िल न कयो तव्हां रुगो किथां न किथां दलील आयो अहमद रज़ा तव्हांखे इनाम ॾींदो पर न को इमाम जो कौल आहे मना में न को कंहिं ताबईअ जो कौल आहे न को कंहिं सहाबीअ जो आहे न को हदीस में मना आहे न को क़ुरान में मना आहे पोइ मुला अहले सुन्नत जो मथो न खा तुंहिंजे चवण ते कोन मुड़ंदासूं मुस्तफ़ा जो मीलाद कंदा रहंदासूं फरमाए किथां त दलील आणियो क़ुरान फरमाए थो त हुजूर जंहिंखां छले त रुकजी वञो हुजूर मना कई आहे त मीलाद न कयो क़ुरान में हदीस में कंहिं सहाबी ताबई ऐं मयारब कंहिं मना कई आहे किथे बि कोन्हे बाक़ी रुगो जे तव्हां इहे मुफ़्त मुलैया मुलठ बनी असांखे चवंदो त न कयो त तव्हांजे चवण ते असां मुड़ंदासूं मीलाद असां कयूं ख़र्चो असांजो आहे खाईंदा बि असां खाईंदासूं नसीब वारनि खे मीलाद जो खाधो मिलंदो बदनसीब खे ज़रूरु नसीब कोन्हे पर मनूस अहिड़ा अथव अहिड़ा मनूस अथव कयो सही वेठा हूंदा तव्हांजे आड़े पाड़े में हिकिड़े ॻोठ में मीलाद थियो हुते वियासीं मूंखे वियासीं ॿुधा पियो थिए हमरा आहे हुन ग्रुप जो जन खट हूंदे असां वेही मीलाद खाधोसीं खाधे ॿिनि भाॻे असां सां गॾु ॿाहिरि निकितो हूंदो त जेकी कुझु ॻाल्हियूं माण्हुनि खे चयूं हूंदा मनूस पोइ खाधो ई छो तूं अची न हा ॿुधण तोखे कंहिं चयो अथव
बना जे आए तो बोरी खाए ना पंहिंजे फतवा दे त कहीं भी कोन बीठा आयो तहांजे फतवा ते अहले सुन्नत वारा कोन लगंदा छो त अहले सुन्नत जो ईमान कुरान ते आ अल्लाह जे रसूल जे फरमान चार सवाल आखिरी सवाल पंजो बस वो बुधो उके बिल्कुल थकावट इजाजत कान थी दे पर पंजो सवाल इहो जरूर ॿुधाइणो आहे ॾाढा सुभान अल्लाह जो त ॿुधाएगा इमाम अहमद रज़ा फाज़िले बरेलवी रहमतुल्लाह अलैह 5 नंबर ते सवाल उठायो वहाबिन खां सवाल तो करे आला फरमाए तो वहाबियो ॿुधायो असां दे इतराज़ा मिलाद जा जलसा दा कयो अमा सीरतुन नबी जा जलसा कयो कामेटियूं ठाहियो सदर ठाहियो जनरल सेक्रेटरी ठाहियो मदरसा ठाहियो मदरसन में तालीम जो निज़ाम रखो सेमाई इम्तिहान छशमाई इम्तिहान सालाना इम्तिहान जेके छोरा उन में तव्हांजा पास थींदा उन्हनि जे लाइ नंबर बि तव्हां पाण मुक़ररु कंदा 33 जे मथां पास आहे 50 ते फलाणो नंबर आहे 60 खां मथे फलाणो हिन खे नंबर मिलंदो इमाम अहमद फाज़िले बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जे अंदाज में तव्हां इन सूरत में मदरसन जो इमारतूं ठाहियूं आहिनि मां तव्हां खां सवाल कयां थो इहो जो कुझु तव्हां कयो था सीरतुन नबी जा जलसा उन जा पंफलेट उन जा इश्तिहार उन्हनि जा मुंहिंजा साईं कामेटियुनि में वरी मेंबर उन्हनि जा वरी उहिदा हे सदर आहे हे जनरल सेक्रेटरी आहे हे नाज़िम फलाणे खाते जो आहे हे फलाणे खाते जो नाज़िम आहे मूंखे ॿुधायो छा क़ुरान में ईअं आहे हदीस में ईअं आहे साहबा जे अक़वाल जे रोशनी में ईअं आहे या न उन खां अॻिते हलो मदरसन जी जेका मौजूद सूरत हाल आहे जंहिं सूरत में हाणे मदरसा तव्हां ठाहियो वेठा आहियो छा क़ुरान में इन जो को दलील हुजे हुज़ूर जे हदीस में दलील हुजे हज़ूर जे असहाबनि जे कौलनि में किथे दलील हुजे त ईअं मदरसन जूं इमारतूं ठहनि वरी उन में जेके तव्हां कोरस खणी ठाहिया आहिनि 8 सालनि जो कोरस आहे 10 सालनि जो कोरस आहे उन में फलाणे साल में फलाणा किताब फलाणे में फलाणा किताब पढ़ाया वेंदा ज़ाहिर आहे हिन खे बेदीनी त कोन था सम्झो दीन हिन खे सम्झी इस्लाम सम्झी करे ईअं तव्हां कयो था इन जो दलील तव्हां वटि किथे आहे क़ुरान मां हदीस मां दलील ॾेखारियो त 8 सालनि जो कोरस थींदो हर साल में हेतिरा किताब पढ़ाया वेंदा फ़िक़ह जा हेतिरा नहव जा हेतिरा मंतिक़ जा हेतिरा उसूल जा हेतिरा तफ़सीर जा हेतिरा उसूल तफ़सीर जा हेतिरा उन खां बाद में वरी इम्तिहान उन में थींदा 3 महीननि जो इम्तिहान 6 महीननि जो इम्तिहान साल जो इम्तिहान वरी उन्हनि जे अंदरि तव्हां नंबर बि रखिया आहिनि हेतिरनि नंबरनि ते बाबा घटि में घटि पास थींदो हेतिरा नंबर खणंदो मार्कूं खणंदो त उनखे हेतिरी डिग्री मिलंदी छा इन क़िस्म जो कोर्स रखणु इन तरीक़े जी तरतीब ठाहिणु इन तरीक़े सां नंबर ॾियणु कामयाबीअ जा नाकामी जा या उनखे नंबर वरी उहिदे वारा ॾियणु आख़िर में वरी उनखे सनद ऐं सर्टिफिकेट ॾियणु बाबा हे मुस्तनद आलिम थी चुको आहे क़ुरान में को दलील हुजे हदीस में को दलील हुजे उस्ताद 5 8 10 रखियो वेठा आहियो हर उस्ताद खे महीने में 10,000 पगार मिलंदी 20,000 मिलंदी 50,000 मिलंदी इन तरीक़े जी जेका बि तरतीब आहे मूंखे क़ुरान में ॾेखारियो हदीस में ॾेखारियो असहाब जे फरमाननि जे रोशनी में ॾेखारियो अइम्मा अरबा जी का इजाज़त जो कौल ॾेखारियो त मस्जिदुनि ऐं मदरसनि में इन तरीक़े सां पघारुनि ते उस्तादनि खे इन अंदाज़ में रखणु क़ुरान हदीस मां को दलील ॾेखारियो तव्हांखे हुज़ूर जे मिलाद जे महफ़िल जे मथां त दलील पुछण जे लाइ उथिया बीठा आहियो पर पंहिंजे मस्जिदुनि में मदरसनि में पूरो निज़ाम तालीम रखियो वेठा आहियो ज़ाहिर आहे उनखे बेदीनीअ जो कमु कोन था सम्झो दीन सम्झी करे कयो था जे तव्हांजा मदरसा तव्हां जूं कमेटियूं तव्हांजा कोर्स उन्हनि जा उस्ताद पूरो निज़ाम तालीम जी हयत क़ज़ाइया जाइज़ा त पोइ मदीने वारे जे मीलाद जूं हिन अंदाज़ में महफ़िलूं बि जाइज़ आहिनि
पंहिंजे भेड़ीअ जो त बूथ लिखायो कि लेवा टोला किथे जे बगा वेठायो बाक़ी जॾहिं असांजी ॻाल्हि अचे थी मीलाद जी महफ़िल त पोइ मुला अलाए किथां किथां बिरड़नि मां ज़ाहिर थियो अचनि वञ सोशल मीडिया ते त बकवासनि सां सूरी सोशल मीडिया भरी पई आहे मीलाद था कनि मीलाद था कनि मीलाद था कनि असां कंदासीं तूं सड़ेंदो त भली सड़ तोखे साड़ींदासीं मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाईंदासीं असांजी नियत तोखे साण जी आहे ई कोन तूं पाण पियो चले असांजी नियत ई कान्हे असांजो इहो इरादो ई कोन्हे को असांजो इरादो आहे त मुस्तफ़ा जो मीलाद कयूं मुस्तफ़ा ख़ुशि थी मिसाल तेरी चहल पहल पर हजार ईद रबीउल अव्वल बड़ी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ मिसाल तेरी चहल पहल पर हजार ईद रबीउल अव्वल मिसाल तेरी चहल पहल पर हजारों ईद रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना शैतान के जहां में सिवाय शैतान के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं अब किए न मुस्तफ़ा जो मीलाद कयो असांजो नबी जो आयो तव्हांजा पींघा मुलनि जे माइन लुॾिया हूंदा हुजूर अलैहिस्सलाम जो पींघो मलाइक चलो मवाहिब लुदनिया में इमाम क़स्तलानी लिखो मवाहिब लुदनिया में ते तो कान महदहू व महदहू कान यतहरक बितरीकिल मलाइका जे तो हुजूर जो पींघो मुबारक जो मलाइकन जे लुॾण सां लुॾंदो जिब्रील आए झूला झूलाए लोरिया देसी शान बड़ी आवाज आ सभी सुभान अल्लाह जिब्रील आए झूला झूलाए लोरिया देसी शान सो जा रहमत आलम मैं तेरे कुर्बान नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह सभी चो अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह हमें नबी के गुलशन में आई ताज़ा बहार बड़ी आवाज़ से सभी सुभान अल्लाह चो आमिना बीबी के गुलशन में आई ताज़ा बहार पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम आज दरो दीवार नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह पंज सवाल खत्म मुझो बयान खत्म यार जिंदा सोबत बाकी अस्सलाम वालेकुम।